अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छारेस बालाजी खान हाणे मंठार के काबू करे छॾींदो। वरेल खान ऐं सिकंदर खान मंठार जी हयाती बचाए वठंदा। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आखिर तक ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल तमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त बालाजी खान जा माण्हू जेको आहे मंठार जा पैरा खणी मंठार जे तरफ़ पहुची वेंदा। बहरहाल मंठार जी उते हयाती वेंदी जो मंठार उते बची वेंदो। पोइ मंठार जेको आहे उन जा हथां निकिरी वेंदो। बहरहाल उन जी हयाती हूंदी उहो राणी खे वठी उतां निकिरी वेंदो ऐं मुंशी जेको आहे पंहिंजे माण्हुनि जे मथां घणो ज़ोर वधाए छॾींदो त जेसीं ताईं हितां वापसि न आहे वञण, जेसीं ताईं असांखे मंठार नथो मिले। और अधु चवंदो त मुंशी तूं परेशान न थी, अलाह कंदो त उनजी ॻोल्हा कंदासीं त उहो हिते ई आहे, असां कंदे मिली वेंदो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त वरेल खान जेको आहे सिकंदर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मंठार ऐं राणी खे ॻोरे हथु करे वठ। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे हथु न कयो त बालाजी खान जो घणो ज़ोर आहे ऐं हू उन्हनि खे माराए छॾींदो। मंठार हींअर घेरे में अगरि जेकॾहिं असां उनजी मदद न कंदासीं त वरी बालाजी खान उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो ऐं उन्हनि खे माफ़ कॾहिं बि न कंदो। सिकंदर खान चवनि त वरेल खान तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त जीअं राणी ऐं मंठार जी हयाती बचाए वठां। अगरि जेकॾहिं उन्हनि जी हयाती बचाए वरिती त पोइ मंठार खे के ॿिए हंधि मोकिलींदासीं ऐं राणी सां मां हर हाल में शादी कंदुसि ऐं राणी खे पंहिंजो कुंवार बणाईंदुसि ऐं बालाजी खान जो कंध झुकाईंदुसि। वरेल खान चवंदो त फ़ैसिलो राणी ऐं मंठार जे मिलण खां पोइ कंदासीं, बसि तूं परेशान न थी, अलाह कंदो त रुॻो हिकु चकर हू मिली वञे त उन खां बाद इहो फ़ैसिलो ज़रूरु कंदासीं। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त शेरदिल जेको आहे मल्हार खे चवंदो त हाणे तूं परेशान न थी, चाचे मिठल खे मां सम्झाईंदुसि, रुॻो तूं इहो सोच त असां कॾहिं बालाजी खान मथां हमलो कयूं ऐं बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं राबेल जो प्लान कयूं। जेसीं ताईं राबेल जो असां प्लान न कंदासीं जेसीं ताईं राबेल कॾहिं बि ख़ुशि न हूंदो ऐं हर को माण्हू ताना ऐं मेणा राबेल खे ॾींदो। मल्हार चवंदो त शेरदिल तूं परेशान न थी, जेकॾहिं हाणे कोई बि माण्हू राबेल खे ताना ऐं मेणा ॾींदो त मां उनजो ज़बान वढे छॾींदुसि ऐं उन माण्हुनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई कहिड़ी पसंदि सां कॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।